मज़मून फिज़िक्स क्लास 10 बाब 13 सबक 25 हिस्सो 3 मश्क अददी सवाल एक्सरसाइज न्यूमेरिकल्स। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल भली कार आहियां सनाउल्ला महर। हिन लेक्चर खां पहिरीं असीं पोएं लेक्चर में चैप्टर नंबर 13 जा न्यूमेरिकल्स सॉल्व कया हुआसीं, जंहिंमें असां न्यूमेरिकल नंबर 1 ऐं न्यूमेरिकल नंबर 2 जेको आहे सॉल्व कयो हुआसीं। ऐं हींअर असीं फर्दर न्यूमेरिकल सॉल्व करण जी कोशिशि कंदासीं। तो हिते न्यूमेरिकल नंबर 3 जी स्टेटमेंट में चवे थो, अ कॉन्वेक्स मिरर यूज्ड फॉर अ रियर व्यू ऑन द ऑटोमोबाइल हैज अ radius of curvature of 4 meter. If a bus is located at 5 meter from this mirror, find the image's position, nature and size. तो प्यारा बारो, हिन स्टेटमेंट में चवे थो त हिकु कॉन्वेक्स मिरर आहे जेको रेयर व्यू तौर कंहिं गाॾीअ में इस्तेमाल थो थिए। उन मिरर जो जेको रेडियस ऑफ कर्वेचर आहे उहो आहे 4 मीटर। चवे थो त अगरि जेकॾहिं बस जेका आहे उहा 5 मीटर उन मिरर खां परे आहे त ॿुधायो त उन मिरर में उन बस जी जेका इमेज आहे उन जी पोज़ीशन किथे हूंदी, उन जी नेचर छा हूंदी ऐं उन बस जी जेका इमेज जी साइज़ आहे उहा केतिरी थींदी। सो अहिड़े नमूने सां डेटा जी तरफ़ हलूं था। डेटा में सभ खां पहिरीं असांखे जेको आहे त रेडियस मिलियल आहे जेको आहे 4 मीटर। ठीकु आहे, हाणे हिते माइनस छो ॾिनीसीं प्यारा ॿारो, उहा इन जे करे ॾिनीसीं त असां वटि जेको मिरर आहे उहो आहे कॉन्वेक्स मिरर। अगरि कॉनकेव मिरर हुजे हा त उनजो जेको रेडियस आहे उहो असीं पॉज़िटिव खणूं हा। हाणे इन में हिकिड़ी ॻाल्हि क्लियर थी वई, कॉन्वेक्स मिरर जो जेको रेडियस आहे उहो बि नेगेटिव आहे ऐं कॉन्वेक्स मिरर जी जेका फोकल लेंथ आहे उहा बि असां नेगेटिव खणंदासीं। अगरि कॉनकेव मिरर आहे त उनजी फोकल लेंथ भी पॉजिटिव हूंदी ऐं उनजो रेडियस भी पॉजिटिव हूंदो। ठीकु आहे, इहा ॻाल्हि तव्हां ज़हन में रखी छॾिजो प्यारा ॿारो। सो अहिड़े नमूने सां बी पॉइंट जेका आहे उहा आहे असां वटि वारी पी, यानी ऑब्जेक्ट जेको आहे केतिरो परे आहे उन मिरर खां, उनजो जेको डिस्टेंस आहे उहो आहे 5 मीटर। हाणे असांखे मालूम छा आहे करणो, इमेज डिस्टेंस यानी क्यू, उन खां पोइ उन इमेज जी जेको आहे त नेचर, ऐं उन खां पोइ उन इमेज जी मैग्निफिकेशन, त उन जी साइज़ जेको आहे केतिरी आहे, उहो जेको मिरर आहे उहो इन इमेज खे केतिरो मैग्नीफाई करे असांखे ॾेखारे थो। सभ खां पहिरीं असां सॉल्यूशन जी तरफ़ हलंदासीं। सॉल्यूशन में जेको आहे त असांखे जेको रेडियस ऑफ कर्वेचर ॾिनो वियो आहे प्यारा ॿारो, उहो ॾिनो वियो आहे 4 मीटर। हाणे 4 मीटर ही रेडियस ऑफ कर्वेचर असांखे ॾिनल आहे त सभ खां पहिरीं असां इन जी जेको आहे त फोकल लेंथ मालूम कंदासीं। छो त असांखे हिते फोकल लेंथ मिलियल न आहे। ठीकु आहे, हाणे फोकल लेंथ मालूम करण जे लाइ असां वटि जेको फार्मूलो आहे उहो आहे एफ इज इक्वल टू रेडियस ऑफ कर्वेचर डिवाइड बाय 2। ठीकु आहे, त रेडियस ऑफ कर्वेचर असांखे घणो मिलियल आहे 4, उनखे डिवाइड कंदासीं 2 सां त असां वटि फोकल लेंथ निकिरी ईंदी जेका थींदी असां वटि -2 मीटर। माइनस छाजे करे, त असां वटि जेको मिरर आहे उहो कॉन्वेक्स मिरर आहे। ठीकु आहे प्यारा ॿारो, उन खां बाद में हाणे हलंदासीं असां पोज़ीशन ऑफ इमेज जे तरफ़। ठीकु आहे, त पोज़ीशन ऑफ इमेज फाइंड करण जे लाइ असां वटि जेको फार्मूलो आहे उहो आहे 1/f इज इक्वल टू 1/p प्लस 1/q। हाणे असांखे ॿ शयूं हिते मिली वियूं, हिकु फोकल लेंथ, ॿियो जेको आहे त ऑब्जेक्ट जो डिस्टेंस। ठीकु आहे, हाणे असांखे इमेज जो जेको आहे त डिस्टेंस मालूम करणो आहे। ठीकु आहे, ऑब्जेक्ट जो डिस्टेंस असांखे मिलियो ऐं असांखे इमेज डिस्टेंस असांखे मालूम करणो आहे। ठीकु आहे, त अहिड़े नमूने सां ॿई वैल्यू असां हिते पुट कंदासीं। हीअ थींदो 1/-2 इज इक्वल टू 1/5 प्लस 1/q। उन खां पोइ हाणे छा कंदासीं, हिन 1/5 खे इक्वल हिन साइड खणी वेंदासीं त हीअ माइनस जो थी वेंदो, त इहो थींदो असां वटि 1/-2 माइनस 1/5 इज इक्वल टू 1/q। उन खां बाद में प्यारा ॿारो हाणे हिननि जी जॾहिं असां एलसीएम वठंदासीं त हिन एलसीएम हिननि जी जेका निकिरंदी उहा निकिरंदी -10। -10 खे डिवाइड कंदासीं 2 सां त इहो असां वटि जवाबु ईंदो जेको आहे त +5 खे 1 सां मल्टीप्लाई कंदासीं साॻियो +5। फार्मूले जा 2 रखियासीं, उन खां पोइ -10 खे डिवाइड कंदासीं 5 सां त इहे असां वटि ईंदो -2। ठीकु आहे, ऐं -2 खे मल्टीप्लाई कंदासीं 1 सां त साॻियो असां वटि -2 जवाबु ईंदो। उन खां पोइ माइनस इंटू माइनस प्लस थी वेंदो, +5 ऐं +2 असां वटि थी वेंदो 7 डिवाइड बाय -10 ऐं 1/q असां वटि सेम रहियो। उन खां बाद में हिनखे जॾहिं बाय क्रॉस मल्टीप्लाई कंदासीं त इहो असां वटि थी वेंदो q इज इक्वल टू -10 डिवाइड बाय 7 ऐं उन खां बाद में जॾहिं असां वरी 10 डिवाइड बाय 7 कंदासीं त असां वटि जेको जवाबु ईंदो प्यारा ॿारो उहो ईंदो असां वटि -1.428 मीटर। यानी हिन
ऑब्जेक्ट जी जेका इमेज आहे उहा किथे ठहंदी, उनजी पोज़ीशन कहिड़ी हूंदी, केतिरो जेको आहे त मिरर खां परे ठहंदी, उहा ठहंदी असांजी -1.428 मीटर जे डिस्टेंस ते। ठीकु आहे। उन खां बाद में प्यारा ॿारो अगरि जेकॾहिं हिन जी नेचर जी ॻाल्हि कयूं त जीअं त ऑलरेडी असां प्रीवियस जेको आहे त न्यूमेरिकल्स में पढ़ी आयासीं त क्यू जो जॾहिं वैल्यू नेगेटिव अचे त उहा असांजी इमेज हूंदी आहे विर्चुअल। ठीकु आहे, यानी हीअ असांजी जेका इमेज आहे उहा रियल न ठहंदी, इहा इमेज असांजी विर्चुअल हूंदी। उन खां बाद में हाणे असां हलूं था त इहा जेका इमेज ठही उनजी साइज़ केतिरी हूंदी, माना उनजी मैग्निफिकेशन केतिरी हूंदी, केतिरो इहो मिरर असांखे उहा इमेज वॾी करे ॾेखारींदो। सो इन जे लाइ असां वटि जेको फार्मूलो आहे प्यारा ॿारो, यानी मैग्निफिकेशन जो जेको फार्मूलो आहे उहो आहे Q डिवाइड बाय P या हाइट ऑफ इमेज डिवाइड बाय हाइट ऑफ ऑब्जेक्ट। सो हिते असांखे हाइट्स त न मिलना, पर ऑब्जेक्ट ऐं इमेज जो जेको डिस्टेंस आहे उहो असांखे मिलियल आहे। ठीकु आहे। त अहिड़े नमूने सां असां ही P ऐं Q जो वैल्यू रखंदासीं। P ऐं Q जो जॾहिं वैल्यू रखंदासीं त Q जो वैल्यू असांखे मिली वियो, उहो आहे 1.428 ऐं P जो जेको वैल्यू आहे उहो आहे 5। जॾहिं 1.428 खे डिवाइड कंदासीं 5 सां त असां वटि जेको जवाबु ईंदो उहो ईंदो m = 0.285, यानी असली साइज़ खां ही मिरर जेको आहे असांखे हेतिरी इमेज वॾी करे असांखे ॾेखारींदो। सो तव्हांजे ज़हन में इहा ॻाल्हि हूंदी त सर हिते तव्हां जेको आहे त यूनिट छो न लिखियो आहे, छो त मैग्निफिकेशन जो यूनिट न थींदो आहे प्यारा ॿारो। छाजे करे त मैग्निफिकेशन जेका आहे उहा ॿिनि डिस्टेंस जो रेशो हूंदो आहे, यानी मिरर खां वठी ऑब्जेक्ट ताईं डिस्टेंस ऐं मिरर खां वठी जेको आहे इमेज ताईं डिस्टेंस। इहे जेके ॿ डिस्टेंस आहिनि इन्हनि जो जेको आहे, इहे जेके ॿ डिस्टेंसिस आहिनि उन्हनि जो जेको आहे त रेशो थींदो आहे ऐं रेशो जो कॾहिं बि यूनिट न आहे थींदो। ठीकु आहे। उन खां बाद में हींअर असीं हलूं था वरी न्यूमेरिकल नंबर 4 जे तरफ़। ऐं न्यूमेरिकल नंबर 4 जी स्टेटमेंट चवे थो, एन ऑब्जेक्ट इज प्लेस्ड 15 सेंटीमीटर अवे फ्रॉम कन्वर्जिंग लेंस ऑफ अ फोकल लेंथ ऑफ 10 सेंटीमीटर, डिटरमाइन द पोजीशन, साइज एंड नेचर ऑफ द इमेज फॉर्म्ड। चवे थो त हिकु ऑब्जेक्ट आहे जेको 15 सेंटीमीटर जेको आहे उहो कॉन्वेक्स लेंस खां परे पियो आहे ऐं उनजी जेका फोकल लेंथ आहे उहा आहे 10 सेंटीमीटर, यानी कॉन्वेक्स लेंस जी जेका फोकल लेंथ आहे उहा 10 सेंटीमीटर आहे। ठीकु आहे। त चवे थो त उन ऑब्जेक्ट जी जेका इमेज ठहे थी उन इमेज जी पोजीशन, साइज ऐं उनजी जेका नेचर आहे उहा ॿुधायो। ठीकु आहे। त जेकॾहिं असां डायग्रामेटिकली उनखे सम्झण जी कोशिशि कयूं प्यारा ॿारो, त हिन लेंस खां जेको ऑब्जेक्ट पियो आहे उहो पियो आहे 15 सेंटीमीटर जे मुफ़ासिले ते। ठीकु आहे। ऐं हिन लेंस जी जेका फोकल लेंथ आहे उहा आहे 10 सेंटीमीटर। ठीकु आहे। त हाणे छा आहे असांखे मालूम करणो त हिन ऑब्जेक्ट जी जेका इमेज आहे हिकु त उहा किथे ठहंदी, उनजी साइज़ छा हूंदी ऐं उनजी नेचर छा हूंदी। सभ खां पहिरीं असीं जेको आहे त डेटा जी तरफ़ हलूं था। डेटा में असांखे छा आहे मिलियल, P = 15 सेंटीमीटर। उन खां बाद में फोकल लेंथ जेका आहे उहा 10 सेंटीमीटर मिलियल आहे ऐं Q असांखे मालूम करणो आहे, यानी इमेज। ठीकु आहे। उन खां बाद में उन इमेज जी नेचर ऐं मैग्निफिकेशन। सॉल्यूशन जे तरफ़ हलूं था प्यारा ॿारो, त असां वटि जेको फार्मूलो आहे उहो आहे 1/f = 1/p + 1/q ऐं असां वटि असांखे जेको आहे त ॿ शयूं हिते मिलियल आहिनि, P बि मिलियल आहे, F बि मिलियल आहे। ठीकु आहे। त अहिड़े नमूने सां ॿई वैल्यू हिते असां पुट कंदासीं, 1/10 = 1/15 + 1/q। ठीकु आहे प्यारा ॿारो। त उन खां बाद में हिन 15 ऐं 10 जी जेको आहे त उहा एलसीएम असां वठंदासीं। उन खां बाद में 1/15 खे इक्वल हिन साइड खणी वेंदासीं त हीअ असांजो माइनस थी वेंदो। त असां वटि 1/10 - 1/15 = 1/q। ठीकु आहे। हाणे हिन ॿिन्ही जी असां एलसीएम वठंदासीं त एलसीएम असांजी निकिरंदी 30 ऐं 30 खे डिवाइड कंदासीं 10 सां त इहो थींदो 3 खे मल्टीप्लाई 1 सां कंदासीं साॻो 3। उन खां पोइ फार्मूले जी माइनस साॻी ऐं 30 खे 15 सां डिवाइड कंदासीं त असां वटि जेको जवाबु ईंदो उहो ईंदो 2 खे साॻो 1 सां मल्टीप्लाई कंदासीं साॻो 2 जवाबु आयो। ठीकु आहे। उन खां पोइ 3 - 2 कंदासीं त हीअ थींदो 1 ऐं 30 असांजो साॻो निकितो ऐं 30 असांजो साॻो रहियो। ठीकु आहे। उन खां पोइ हिनखे BCM जॾहिं असां कंदासीं त असांजो जेको वैल्यू ईंदो उहो ईंदो Q 30 सेंटीमीटर, यानी जेका इमेज असांजी ठहंदी उहा हिन साइड खां जेको आहे त 30 सेंटीमीटर जे मुफ़ासिले ते ठहंदी। उन खां बाद में अगरि जेकॾहिं असां हिन जे नेचर जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो, त नेचर में असांजी जेका इमेज हूंदी उहा रियल हूंदी। छाजे करे त Q जो जेको वैल्यू आहे उहो असांजो पॉज़िटिव आहे, नेगेटिव न आहे। अगरि नेगेटिव हुजे हा त उते असांजी इमेज विर्चुअल ठहे हा, अगरि हिते पॉज़िटिव वैल्यू आयो त असांजी इमेज रियल ठहंदी। उन खां बाद में हाणे असां मैग्निफिकेशन जे तरफ़ हलूं त मैग्निफिकेशन जे लाइ असां वटि फार्मूलो आहे m = q/p। Q बि मालूम कयोसीं ऐं P बि असांखे मिलियल हुयो, त हिननि जो वैल्यू असां रखियोसीं 30 / 15 त असां वटि वैल्यू आयो 2, यानी मैग्निफिकेशन जेका आहे उहा 2 थी, यानी ऑब्जेक्ट
खां 2 दफ़ा वॾी असांजी जेका इमेज ठहंदी। छा वाकई असांजी इमेज हिकु त 30 सेंटीमीटर ते ठहे थी ऐं ऑब्जेक्ट खां वॾी ठहे थी? इन खे असां हाणे सम्झण जी कोशिशि कंदासीं। सभ खां पहिरीं हिन ऑब्जेक्ट मां असां रे कढियोसीं। जेको पैरल टू द प्रिंसिपल एक्सिस हुयो उहो किथां जेको आहे त रिफ्लेक्ट थींदो, फोकस खां रिफ्लेक्ट थींदो। ॿियो असां रे कढंदासीं जेको ऑप्टिकल सेंटर खां गुज़रंदो। ॿई रे जेके आहिनि त उहे हिन पॉइंट ते मिलिया ऐं हिन पॉइंट ते असांजी जेको आहे इमेज ठहंदी। ऐं ही जेके ॿई रे मिलिया आहिनि प्यारा ॿार, उहे एक्चुअल में मिलिया आहिनि, उहे रियल में मिलिया आहिनि। त असांजी इमेज जेका आहे उहा जेका आहे त रियल इमेज चवराईंदी। ऐं हुन खां बाद में तव्हां जेकॾहिं ॾिसंदव त ऑब्जेक्ट असांजो नंढो आहे ऐं इमेज असांजी वॾी आहे। तॾहिं हिते मैग्निफिकेशन में बि असांखे M2 मिली, यानी इमेज जेका आहे उहा ऑब्जेक्ट खां 2 दफ़ा वॾी जेका आहे ठहंदी। सो मूंखे उमेद आहे त तव्हांखे ही जेके न्यूमेरिकल्स आहिनि प्यारा ॿारो उहे बि सुठे नमूने सां सम्झ में अची विया हूंदा। ऐं हिन लेक्चर खे हिते असां ख़तमु था कयूं। इंशाअल्लाह नेक्स्ट लेक्चर में वरी असां फर्दर न्यूमेरिकल्स खे सॉल्व कंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।